सिंध हिकु हक़ीक़त आहे, इन हक़ीक़त खे तस्लीम करणो पवंदो आहे। तारीख़ जे पननि में ऐं उन्हनि जे पननि खे उखेड़ींदो त सिंध जी हिकु तारीख़ आहे। सिंध हींअर ताईं पुरअमन रही आहे ऐं पुरअमन प्रोटेस्ट करे रही आहे। कंहिं शाइर जी चवाणी आहे त जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया, पोइ भूए सॼीअ जा भाॻिया, पोइ सूर नहरंदा साॻिया, पर हींअर सिंधी जाॻी चुका आहिनि ऐं पंहिंजे हक़ लाइ सरापा एहतजाज आहिनि। जेको आहे शागिर्दनि में तसां गवर्नर ऑफ जे ॿाहिरां धरणो ॾिनो वियो आहे। जेको शागिर्दनि जो मार्च हुयो सो हाणे असां गवर्नर जे हाउस जे ॿाहिरां धरणे में उनखे तब्दील करे छॾियो आहे। तव्हां ॾिसी सघो था धरणो गवर्नर ऑफ जे ॿाहिरां असां धरणो ॾेई छॾियो आहे। छो त नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो पूरी सिंध में एहतजाज थी रहिया आहिनि, पर पूरे वर्ल्ड में भी एहतजाज रही आहे। यूके, अमेरिका, फ्रांस, लंडन, हर जगह ते जिते जिते सिंधी आहिनि एहतजाज कर रहिया आहिनि। नो मोर केनाल। मैं आज ही जाओ में एक पैगाम देवण वास्ते आया कि तुसा जरा खून मारी खड़े वे के नहरा 40 ओ पानी खातिर तोसा छेड़ो इन सिंधु खातिर छेड़ो इन पानी खातिर छेड़ो ओ कणक खातिर छेड़ो ओ कणक खातिर छेड़ो। बाबा आने टोपी बाबा एक मिनट टोपी रख आराम थोड़ा खुलासा दी बाबा थोड़ा मोबाइल पे साईं पेटीएलएफ जी तंजीम जे तरफ़ों ताल के सदर जेको आहे साबिक़ एजाज़ अहमद चाडे साहब वड़ाइक साहब जे लाइ मेड़ जेको आहे मटके जो तोहफ़ो खणी आयो आहे। पेटीएलएफ जी तंजीम मोकिलाए त सां जेको आहे पहिरें ॾींहुं बॉडी खुलो खोलण लाइ गॾिजी बीठी आहे। सीधा थी वियो बाबा ऐवाननि में वेठल ऐं नेशनल असेंबलियुनि में वेठल उन ॾींहं खां बचनि त छल ही सिंधी ॻाढ़ो झंडो खणी निकिरी न पवे। पिंडीअ में वेठल माण्हुनि खे बि इन शइ खां भउ थियणु खपे, छो त सिंध पाकिस्तान खे ठाहियो, पाकिस्तान सिंध खे न ठाहियो ऐं इहो तारीख़ जो हिकु हिसो आहे। छो वक़्तु अञा आहे, वक़्तु वियो न आहे। ईअं न थिए त पोइ देरि थी वञे। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।
वक्त की बात, वक्त है सच बताने का।